सिंध सां तालुक रखंदड़ शायान हवाबाज़ी में पंहिंजो पाण मल्हाइण जो अज़म कयो। शायान जो असुल नालो अब्दुल मजीद लगारी सिंध तालुक ज़िले दादू जे जोही तालके वारे कचे में क़ाइम ॻोठ बरीस आहे। शायान के स्काई डाइविंग जे शौक़ 2002 धारे दिल अंदर तॾहिं डेरो जमायो जॾहिं हुन नेशनल जियोग्राफिक चैनल ते स्काई डाइविंग बाबति हिकु डॉक्यूमेंट्री ॾिठी। दुबई अचण सां पंहिंजे शौक़ जी आबियारी लाइ हुन दुनिया जे वॾे स्काई डाइविंग स्कूल अबू ज़बी जे स्काई डाइविंग स्कूल UAE मां हवा मां जंपणी ज़मीन ते पहुचण जो कोर्स कयो। गॾियल अरब रियासतुनि जे पाम डिज़ाब ज़ोन ऐं पाम जमेरिया जी शानदार ड्रॉप ज़ोननि तां सिख्या ऐं सेखारण जा अनोखा तजर्बा अॼु बि शायान लाइ ख़ूबसूरत यादुनि जा सरमाया आहिनि। जितां सिख्या दौरान पहिरियां कुझु ॾींहं शायान खे 2-2.5 इंस्ट्रक्टर हूंदा बि तमामु घणो ख़ौफ़ महसूसु थींदो हुयो, पर हाणे हू स्काई डाइविंग खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो सम्झंदे इंजॉय कंदो रहे थो। जो हाणे हू सीनियर ऐं प्रोफेशनल हुअण नाते पाण अबू ज़बी स्काई डाइविंग सेंटर तरफ़ां सेखिड़ाटनि खे सेंटर जे जहाज़नि ज़रिए स्काई डाइविंग कोच तौरु ट्रेनिंग पिणु ॾींदो रहे थो। शायान इंग्लैंड जे दुरोब शहर खां 16,000 फुट जी बुलंदीअ तां टपो ॾेई दुनिया में स्काई डाइविंग में सिंध जे तारीख़ रक़म करे छॾी आहे। अॼु असां जंप कयूं था 16,000 फीट खां दोरम शहर आहे इंग्लैंड जो ऐं सिंधी कल्चर जो अजरक सां खणे टीम जंप कंदियूं। उमेद आहे त असांजो इहो कामयाबु थींदो। शायान दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में स्काई डाइव करे चुको आहे, जॾहिं त शायान हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ ड्रॉप ज़ोन मां 13,000 फुट जी रेंज वारा ऊचा 60 सोलो जंप ॾेई चुको आहे।